जहर जिंदगी तोड़े जो तो उन्हनि खे न सुञातो बकौल तुझे तो उन्हनि खे बुटूं बथल हुयूं ईअं न पर जेतिरे क़दुरु मां सम्झी वियो आहियां इहो रज़न ऐं मलूक वारा हूंदा। इहे ई हुया हालार खान। खणी जो उन्हनि पाण खे लिकाइण जी कोशिशि कई पर मूं उन्हनि खे सुञाणे वरितो। उनखे जेकॾहिं वेहणो हुयो त ज़ाहिर थी वञनि हा, हू त ॿधी छो आया? कमाल खान पाण खे ज़ाहिर नथो करे इन्हीअ करे इन्हीअ ख़ैरूअ खे अॻियां कयो अथई। जेकॾहिं कमाल खान जा माण्हू ज़ाहिर थिया न पोइ ख़बर अथई रईस गफ़ार खान जा हथ कमाल खान जी ॻिचीअ में हूंदा। हालार खान हाणे तव्हांजी छा सलाह आहे? हेबत तोसां विढ़ण खां पोइ ख़बर अथई हाणे हू हिन लाहूतीअ सां विढ़ंदा। इन्हीअ करे हाणे असांखे हिन लाहूतीअ खे शिकार तौर उन्हनि जे अॻियां पेश करणो पवंदो। पोइ उन्हनि जे चेहरनि खे ज़ाहिर करे उन्हनि खे बत्ती खणी अची गफ़ार खान जे साम्हूं फिटी कंदा थियनि। पर तव्हांखे 2 ॾींहंनि जो इंतज़ारु करणो पवंदो। हैबत खे धक लॻण खां पोइ इहो हालार होशियार थी वियो हूंदो। हाणे तव्हां जेको बि क़दम खणो न सोचे सम्झे पोइ खणजो। तव्हां बेफ़िक्र रहो कमाल खान। हालार खान भली केॾो बि होशियार छो न थियो हुजे उनखे 2 ॾींहंनि में गोॾनि भर झुकाईंदुमि। न खेरू न जल्दबाज़ी न। हालार जे नंबर खे पोते रख। इहो ॿुधा त ॿियो माण्हू कहिड़ो हुयो? असगर त मुंहुं करे वियो बाक़ी हिन वक़्तु लाहौती गॾु अथसि। पहिरियां हिन लाहौती खे था लेटायूं पोइ हालार जो नंबर हूंदो। लाहौती लाइ त असां ई काफ़ी आहियूं। पोइ ख़ैरू खे तकलीफ़ छो ॾियूं? ख़ैरू अॻियां हूंदो त हालार मूं ख़िलाफ़ अदा खे दांह न ॾींदो। ऐं हा जहिड़े वक़्तु तव्हां पंहिंजी सुञाणप ज़ाहिर न कजो। असांखे बुटूं ॿधल हूंदियूं बाक़ी ख़ैरू त खुलेआम विढ़ंदो आहे छो त कमीना त ॿिया बि खणा पर ख़ैरूअ जी बूटी बि आहे। छो साण वारनि खे चऊं त अची शादी जी तारीख़ पकी करे वञनि पोइ जॾहिं वञी दिलि चए छोकिरी खे परणाए था वठी वञनि। बाबा साईं मूंखे को बि एतिराज़ न आहे। अदीअ जी त उमिरि अञा घुमण खेॾण जी आहे। छा हिन ई उमिरि में अदीअ जी शादी कराए सूरत में विझण था चाहियो छा? अबा हिते वरी कहिड़ी ख़ुशि आहे? सूरत हिन वीचारीअ जे क़िस्मत में लिखियल आहिनि। चाची कुझु वक़्त जे लाइ सब्र कयो। एॾी तकड़ बि चङी न आहे। भाॼाई मां राज़ी आहियां अम्मा बाबा राज़ी आहिनि पोइ तोखे छा जो एतिराज़ आहे? मां एतिराज़ कान थी कयां। मां तुंहिंजी भलाई जो थी सोचां। शादी खां पोइ आज़ार में अची वेंदीअ। हिन महिल तूं आज़ाद ज़िंदगी थी गुज़ारी। हा दी लाली सही थी चवे। जेकी हिन टाइम तोखे आज़ादी आहे न शादीअ खां पोइ कोन मिलंदई। अबा मीरा हाणे दुखी रहे सुखी रहे आज़ाद रहे या क़ैद रहे बसि तव्हां हाणे पंहिंजी दिलि सां हिनखे इजाज़त ॾियो शादीअ जी। बसि हिन जो ॿार लाहियूं पोइ हीअ ॼाणे हिन जी क़िस्मत ॼाणे। हा पुट मूं बि इहो ई सोचियो आहे। अॼु राति ईंदा हू शादी जी तारीख़ वठण ऐं मां बाबा हाणे हुननि खे इजाज़त ॾेई छॾींदुसि। तव्हां सां सलाह इन करे थो कयां त हाणे तव्हां इनकार न थियो। बिस्मिल्लाह करे हिन जी शादी थियण ॾिजो। पोइ मूंखे ई सकीना खे मौत बि आई न जेकॾहिं असीं सुकून सां मरी सघंदासीं। बाबा ठीकु आहे बाबा जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। बाबा अदा ऐं भाॼाई इन ॻाल्हि मां ख़ुशि न आहिनि। गुलाम ओठे खां पैसा वठी आयो आहे इन्हीअ करे मुंहुं फिलड़ा करे अंदरि हलिया विया थी। फ़िलहाल ही माठ में आहिनि हिनखे कुझु बि न चओ। राति ख़ैर सां शादीअ जी तारीख़ ॿधिजी वञे न त ही कंदा बिगोड़ो।
अम्मा चवी त सच थी, इन ॻाल्हि में को बि शक न सम्झिजो। तव्हां इन्हनि भीगनि खे पैसनि जी भरियूं ॾींदा था वठो, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं छोकिरी जी शादी रबन सां करे छॾी त पोइ इन्ही गुलाम जी निड़ीअ ते लत रखी घर लिखराए वठंदो था, जॾहिं था जणा। अञा घर जो मालिक अलण ज़िंदा वेठो आहे ऐं रईस वॾे जे हूंदे तव्हांखे इहो ज़ुल्म करणु उहे कॾहिं बि कोन ॾींदा। भाॼाई ज़ुल्म वारी छा जो, असां पंहिंजा पैसा ॾिना आहिनि, जेकॾहिं संग न मिलियो त पोइ पैसा त असां वठंदासीं न। अदा भाॼाई सही थी चवे, सुभाणे न जे फॾो थियो पाण वटि लिखत त का बि न आहे। इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे कुर्बान, गुलाम आहे क़ुरानी, जेकॾहिं सुभाणे भलो साईं खणी बीहंदो असां छा कंदासीं, असां हुनखे बंदूक हणंदासीं। तव्हां परेशान न थियो, अजायो परेशान थियो था। इन्हनि 5 लखनि जे एवज़े इहो छोरो पीउ ऐं माउ खे घुटा ॾेई मारींदो, ॾिसजां तूं। ऐं पोइ भेण जी निड़ीअ ते लत रखी लुकमान सां निकाह कराईंदो। अदा ख़ुदा कंदो त ईअं थींदो, मां बि इन इंतज़ार में आहियां। पराए छोरे खे ख़राब करे उनजे हथां माउ पीउ जो सिर था खणायो तव्हां। असां कोन था खणायूं वज़ीरा, सम्झदी कर, असां कोन था खणायूं। सॼो पैसे जो कमाल आहे, पैसे जो। तव्हां उनखे सुठी सलाह त ॾेई सघो था न भला। जेको पीउ माउ जंहिंखे न सुधारे सघियो, असां उनखे काॾों सुधारींदासीं। तूं वते थी हरू भरू लपाटूं हणंदी। अदा भाॼाई बि रेज़ गफ़ार जी सॼे ॻोठ खे सुधारण जे चकर में आहे, अलाह सम्झ ॾिस। रईस गफ़ार खान जो हाणे वक़्तु पूरो थियो अथई, पूरो। हाणे ॾिसजां कमाल खान ॾींदुसि हिकिड़ी घुमरी ऐं माण्हुनि खे चवंदो त अधे खे थियो अटेक ऐं रब जी राह में रवानो थी वियो। बस छा अदा ईअं थी सघे थो? कमाल खान भाउ जे साम्हूं कुझु ई नथो सघे, बाक़ी कमाल खान जे पेट में रत जूं मानियूं थी घुमनि। माठ मीठ में अहिड़ो कमु कंदो जो माण्हुनि खे ॾंदे आंगुरियूं अची वेंदियूं। ॾिसजां तूं। तोखे कंहिं चयो त तूं चाचा सां हा कर? जेकॾहिं हाणे शादी जी तारीख़ बदिजी थी वञे त पोइ ख़बर थी ओठे वारा पाण सां छा असरु कंदा? साईं जेकॾहिं उन टाइम मां हा न कया हा त बाबो हज़ारे सुवाल करे हा त ओठे जे घर तव्हां छो वियो? असांखे उन्हनि जे घर में वेंदो ॾिसी तॾहिं त चाचे तकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे। बाबा खे असांजे मथां शक थी पियो आहे त असां हुननि सां सचा न आहियूं, पंहिंजो मतिलबु कढण जे लाइ उनजी हेठाई था कयूं। इहा त सभिनीनि खे पक आहे त असां उन्हनि जा सॼण कॾहिं बि कोन बणबासीं। इन ॻाल्हि खे तूं छॾ, हू जेको बि सम्झनि था न उन्हनि खे तूं सम्झण ॾे। तूं इहो सोच त पाण राति इहो कमु कीअं बिगाड़ियूं। साईं तूं बि सोच, मां बि सोचां थो, का न का वाट ज़रूर निकिरी ईंदी। ॿी का बि वाट न आहे रही गुलाम, तूं होश विञाईंदे पोइ कमु ठहंदो, बाक़ी मुश्किल आहे। सम्झां थो ही सभु ख़ैरू जे पोयां आहिनि, अॼु ख़ैरू ॾे ख़ैर न आहे। कमाल खान सॼी उम्र गुज़री वई, मूं कॾहिं बि तोखे पंहिंजो भाउ न सम्झो। हमेशा मूं तोखे पंहिंजो पुटु सम्झो। जेकॾहिं मां तोखे कुझु चवां थो, का तो ते सख़्ती कयां थो त उहो तोखे सुधारण लाइ। अदा साईं तव्हां मूंखे सम्झंदा पंहिंजो पुटु आहियो, पर बर्ताव दुश्मन वारो कंदा आहियो। ईअं न आहे कमाल खान, तूं ग़लति थो सम्झी। असांखे पंहिंजी औलाद न आहे, तोखे औलाद वांगुरु सम्झंदा आहियूं। इहा ॻाल्हि हिन नादान जे दिलि में केरु विहारे। मां त चाहियां थो त तूं मूं वांगुरु ग़रीबनि जो हमदर्द, हॾ ॾुखी थी, पर तो त ज़ुल्म जो रस्तो इख्तियार कयो आहे। मूं अॼु ताईं कंहिंसां ज़ुल्म कयो आहे? हिकु नंढी ग़लती जे करे
तव्हां मूंखे सॼे ॻोठ में बदनाम ऐं रुसवा करे छॾियो ऐं हिन वक़्तु जहिड़ो हालार ऐं खेरू जे विच में हले पियो, पर तव्हां हुनजी सज़ा मूंखे पिया ॾियो। कमाल खान, इहा ग़लति कलामी न कर। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हालार खान जे अॻियां तुंहिंजा हमराह भॼंदा पिया वठनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त हालार खान ऐं तुंहिंजे विच में अञा इख़्तिलाफ़ हलनि था। इहा ॻाल्हि तूं मूंखां लिकाईंदो पियो अची। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तो मुंहिंजे फ़ैसिले खे अॼु ताईं दिलि सां तस्लीम नाहे कयो। दिलि सां तस्लीम करणु त परे जी ॻाल्हि थी, पर तव्हांजे हिन फ़ैसिले ते केरु बि अमल कोन करे हा। इहो मां हुउसि जो ज़हर जो ढुक भरे पंहिंजे मथां काराइण मली। तुंहिंजे मुंहं मथां इहा काराइण मूं न, पर कमाल खान तुंहिंजे किरदार मली आहे। जेकॾहिं तव्हां अञा ई मूंखे ईअं सम्झो था त मुंहिंजो अहिड़ो किरदारु आहे त पोइ मूंखे मुंहिंजी हाल ते छॾे ॾियो ऐं मूंखे तव्हांजी हमदर्दी जी का बि ज़रूरत नाहे। इहे पंहिंजूं हमदर्दियूं पाण वटि रखो। साईं, तव्हांखे कमाल खान सां ईअं न ॻाल्हाइणु घुरिजे आहे। न कमाल खान कॾहिं मूंखे सम्झी सघंदो, न ई वरी कमाल खान खे मां सम्झी सघंदुसि। जी गया बा मामो जे अपे सावण जी ज़ाल वनी जल्दी ता वादे जी तारीख़ वठी अचो। उन खां पोइ मूंखे ॿुचाड़ियो टिक टिकी ते। हबा तो ला सोची छॾियो आहे। इहो त तमामु भलो कमु आहे अम्मा, पर पहिरियों इहो त ॿुधा त अधु जो किथां सोचियो अथई? कमदार जी धीअ जो संग राणे खे वठी ॾींदासीं ऐं तो वारी भेण जो संग उन्हनि खे ॾींदासीं। अम्मा, अधु राणे लाइ संग मिले थो न त भली वठो, पर मां इन अब्बास सां शादी कोन कंदसि। मूं अॻु में बि तोखे चयो। छो अब्बास सां शादी न कंदीअ, बाक़ी तो लाइ अची विलायत में शहजादो लहंदो है न? थी बि सघे थो विलायत में शहजादो अचे। हर जगह अधीअ जने जा इहे ख़्याल है न, लॻे थो त मां बि कोन पढ़ंदुसि। यार तुंहिंजो विलो थी वेंदो। ओ बा वली पहिरियां मुंहिंजो सोचो हिकिड़ो कमु अध में ॿियो वरी पंध में। तुंहिंजो रिश्तो थी वियो आहे, बाक़ी जेकॾहिं शादीअ जी तारीख़ नथा ॾियनि त उन्हनि खे बंदूक त कोन हणंदासीं न। बाबा पहिरियां मूंखे इहो त ॿुधा, तोखे बंदूक हलाइण ईंदी आहे? हा, इहा ॻाल्हि न कर था। असांजो अबु वॾो तोपची अथई, रुगो बंदूक हाणे ॾींसि, बग़ैर कारतूस जे अहिड़ा टका गॾंदो जो सभिनी जा साह सुकी वेंदा। मुंहिंजे लाइ इहा बकवास न कयो, न त जुतो खणी अहिड़ो दुनारा हणंदोसांव। बाबा बंदूक जी ॻाल्हि बि त तो कई न, असां बि कईसीं। खेरी रोक पंहिंजे छोरनि खे। हे अबा, असां राति वञी तुंहिंजी शादीअ जी तारीख़ वठी ईंदासीं। तव्हां अजायो वरी कुराड़े खे छितो न कयो। छितो थियो आहे अछे मथे में। छितो न थियो, छोरनि खे न चइजे। आहे त ज़ुल्म। ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं घोट खे कुझु था चऊं त कुंवार चिड़ी थी पए। अगर कुंवार खे कुझु चओ न त घोट चिड़ी थो पए। आहे जेॾा केॾा वयल अदा, उहो इन करे जो ही ॿई अञा बि हिक ॿिए खे चाहिनि था। मौला जोड़ी में जी सलामत रखे, पर ख़ुदा खे मुंहिंजे असांजो बि सोचियो। सही ॻाल्हि, हुन खां पोइ वरी असांजो बि सोचो। हा, छो न सोचींदासीं तव्हांजो? वरी तकड़ा तो वरी तकड़ा हला और निभाग सॼो तूं बि वेठो आहे मूंखे। बाबा न सम्झो था तूं नथो त। हा, जॾहिं कुंवार घोट जो रिली चुरे थी न, असांजो बि जी जुड़े थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यासीन दे हाल भला निभागा मुंह तो कोन पिया थी ना यार, अञा ताईं ज़हर त न थिया। को कम बि कयो न त हेॾे होॾे लोड़ा हणंदा रहो। जेकॾहिं निभागा अची विया न त उखेड़े सटींदा। उन्हनि खां केतिरो लिकंदासीं? 2-3 ॾींहं पासीरा रहो, जेतिरे ताईं उन्हनि जे दिमाग़ मां इहा ॻाल्हि निकिरे। ज़मीननि जो कमु छॾे घर बि त कोन वेंदासीं न। जे पादर आहियो न, वरी असां वञी भोतार खे दान ॾींदासीं। ऐं हो वरी तोखे पादर हणंदा, वरी हणंदा त वरी दान ॾींदासीं। ॿियो छा कंदासीं? इहा मन मस्ती मूं बि कई हुई, पर निभागा अहिड़ो था कुटनि
जो संद संद साणो था करे छॾनि। भले पोइ इहा ॻाल्हि आहे त जीअं ईंदा त मां रखंदोसि पेरनि ते हथ। जान पोइ छुटंदी यासीं न। ऐं मां इहा ई सलाह ॾींदुमि त निभागण मां माफ़ी वठी जान छॾायूं। भाई मुबारक अथई। खैर मुबारक। रईस कमाल खान पंहिंजी धीअ जो संग घुरियो आहे। सच्ची? हा हा। शुक्र मुंहिंजा मौला, शुक्र अथई। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तो कमु घुरिया हुआ। पर ॿुधो पोइ तो छा चयो? मां चयोमांसि त हिकु शर्त ते असां तोखे पंहिंजी न्याणी जो संग ॾींदासीं। कहिड़ी? रईस गफ़ार खान असां न्याणी जो संग घुरे न। एॾो रईस कमाल खान जी ॻाल्हि कॾहिं बि कोन टारींदो। बसि तूं इहे सम्झ त इहो रिश्तो पको आहे। भाई इहो रिश्तो तॾहिं पको थींदो जॾहिं कमाल खान रईस गफ़ार खान खे चवंदो। पर मूंखे नथो लॻे त कमाल खान गफ़ार खान खे चवंदो। वरी छा थियो आहे खुदन? हिन वक़्तु रईस कमाल खान गफ़ार खान खां थोरो पासीरो आहे। न कुझु खाए थो न पीए थो, बसि पंहिंजे मुंहं सां वते थो घुमंदो। गफ़ार खान जल्द कमाल खान खे मञाए वठंदो। न भाई, हाणे ॿिन्हिनि भाइरनि में अलहदगी अणटर आहे। पोइ इहे कर, वॾे रेस जे अचण जो तूं इंतज़ार ई न कर। बसि कमाल खान खे चओ त अची पाण रिश्तो घुरे। ऐं जेकॾहिं हुन रिश्तो घुरियो न, असांखे इनकार कोन्हे। असांजी अखियुनि ते असांजो बच्चो आहे। हाणे ॿुध चरी, जे पाण कमाल खान जे चवण ते पंहिंजी न्याणी जो रिश्तो कयोसीं न, त रईस गफ़ार खान नाराज़ थी पवंदो। इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? उहो रिश्तो असां खां घुरंदा, असां छोकिरी ॾिनी। हा, रिश्तो थी वेंदो पको। आऊं चवां थी तूं कमाल खान खे चओ बसि ॾींहं ॿिनि में अचनि ऐं ॻाल्हि पकी करे छोकिरी जे मथां रो पाराए वञनि। अलाह कंदो, अलाह कंदो। असांजी धीअ राणी जेका आहे सोणी मुंहिंजी धीउ उते बादशाहूं कंदी। अॼु जेका नौकरियाणी थी पई रहे न, सुभाणे इहा हुकुम हलाईंदी उते। हा, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। छो बीठा? हाँ? निकिरो तूं त कढाई न तोड़ा। छा थो ॾिसे? तूं असांजा तोड़ा कढंदे? ना हिबत। ही मुझो मिट्रा, मुझो सालो आ। अरे इन जी इज्जत करण सिखो, सिखो इन जी इज्जत करण। मां तो तहां के चवां, हालार जंहिं रिश्ते सां असांखे तूं गंढी थो, उहो रिश्तो असांजे घर जी ईअं सम्झ त तलाउ जी गंदी मच्छी हुई, जंहिंखे असां कठी करे फिटो कयो आहे। जॾहिं असां उन सां ई रिश्तो ख़तमु करे छॾियो, पोइ तूं या मिठी छो थो गंढी असां? ओठा खणी जो तूं उनखे विसारे छॾियो आहे त रत जो रिश्तो न, तुंहिंजी भेण आहे। उहा अॼु बि तव्हांखे पंहिंजो भाउ थी चए, समझे भी थी, आहे भी। हालार गुज़रियल ॻाल्हियुनि खे दोहराए करे असांजे फटनि ते लूण न बुरक। सुठो इन में अथई त निकिरण जी कर। ओठा मता तोखे इहा भुल हुजे, रत जे रिश्ते जे करे मां तुंहिंजे मथां रिआयत कंदुसि। मता इहा भुल हुजई, तोखे थोरी मोहलत ॾिनी आहे। मदा इहो सम्झी त मां सभु कुझु विसारे छॾियो आहे। न कोन विसारियो आहे मूं सभु कुझु। ओठा तोसां पलांद कबो कबो, तोसां पलांद, पर ॻाए वॼाए पलांद कबो। हालार जॾहिं तुंहिंजी दिलि घुरे तूं हलियो अचिजां। मां तोखे इन्हनि तगनि ते पेचरनि ते मिलंदुसि। हालार जेकॾहिं अची त सोचे सम्झी अचिजां, छो त मुंहिंजो नालो अथई ओठो। मां हणंदो आहियां सोठो, अहिड़ो हणंदो आहियां सोठो जो बकरी बेकटी न करे। तूं अञा अणॼाण आई, जो तालार जी सट थॾे ते मुड़स चट। तमाम जल्द तो जे मथा यो वक्त अचड़ो थई, मथा भुल हुजई। चवंदा त न्याणीअ जो वार जेतिरो जल्द लाजे ओतिरो भलो आहे। असां शादीअ जी तारीख़ वठण लाइ ही टियों चक्कर आया आहियूं। अजदा जेसी ताईं तव्हां शादीअ जी तारीख़ न ॾींदो न, तेसीं असां हितां वञण वारा कोन आहियूं। अभी छोकिरी अवांजी अमानत आहे। जेकॾहिं असां अवांखे 5 ॾींहं तरसायो आहे त उनजो सबबु सकीना जी बीमारी आहे, ॿियो कुझु बि न आहे। हाणे मां बिल्कुलु ठीकु आहियां।
अगरि तव्हां चाहियो त अम्मा सही तरीक़े सां खट तो पेर रखी नथी सघे ठीक वरी धूड़ असां चाहियूं था त चाची घुमण फिरण जहिड़ी थिए। मीरा जी शादी आहे, चाची खट ते पई हूंदी त मज़ो त न थींदो न। मां हाणे घुमण फिरण जहिड़ी आहियां, तव्हां इन जो खुटको न कयो। अदी पोइ भला असांखे शादीअ जी तारीख़ ॾियो त असां वञी सॾु हलायूं। चाचा पहिरियां त वापा जी तयारी कयो ऐं असांखे सलाह करण जो। असां पंहिंजे तरफ़ खां तयारी करे छॾी आहे। चाचा तव्हां त तयारी करे छॾी आहे, पर असांखे बि त तयारी करण ॾियो न, असांजा ग़रीबाणा हाल आहिनि। अम्मा तव्हां मथां का मयारी कोन्हे, असांखे अदी सकीना वारनि जे हाल जी ख़बर आहे। हिकु जोड़े में तव्हां मीरा जो असांखे हथु ॾिनो त असां ख़ुशी ख़ुशीअ सां वठी वेंदासीं। चाची ऐं चाचा खे त माण्हू मयारूं कोन ॾींदा, पर मीरा जो जवान भाउ बि त वेठो आहे न। जेकॾहिं उन बि ॾाज में कुझु न ॾिनो त माण्हू खिलंदा न। भाॼाई असांजा त अहिड़ा ई हाल रहंदा। जेकॾहिं अव्हां मुंहिंजी शादी खे साल पोइते बि हटायो न तॾहिं बि असां कुझु कोन ठाहे सघंदासीं। पर असां भला चाची वारनि खे आसरे में छो रखूं। बाबा शादी जी तारीख़ ॾेई छॾ, जेको मुंहिंजे नसीब में हूंदो उहो ई मां हितां खणी वेंदसि। असांजे तरफ़ां अव्हांखे इजाज़त आहे। हाणे जॾहिं मां जी दिलि चवे शादी जी तारीख़ रखी कहिड़ी इजाज़त मिली वई आहे, पोइ हाणे छा सलाह? ती सकीना असां सुभाणे ई सॾु हलायूं था। अॼु आहे सूमर, अंगारो छॾे अरबा वारे ॾींहुं बुकी विझी कुंवार खे विनवाह में विहारियूं था। हालत त ॾिस न, ॼण के मुसाफ़िर खां गाॾी छुटी वई हुजे या कंहिं किरायो निकिरी वियो हुजे। नादा इन खां बि वधीक ख़राब हालत अथसि। करे वठो ठठोलियूं मूं ते, करे वठो ठठोलियूं। तव्हांजो वारो बि ईंदो, तव्हां लाइ मज़ाक आहे, मुंहिंजो साथ वञे। ॿुध कहिड़ो इज़राइल तुंहिंजे सिर जे मथां वेठो आहे जो तुंहिंजो साह थो वञे। तूं बाबा माठ करे वे जो अम्मा ऐं बाबे वारा आया, हा हा ऐं न न ऐं हा हा जी वर्दी पाणे ॾींदा बसि। न न जी ॻाल्हि न कर राणा, न न जी ॻाल्हि न कर, रुगो हा हा जी ॻाल्हि कर। हा हा ख़ैरनि सां अचनि त का ख़ुशख़बरी मिले, हा कर निभागा। अदा जेकॾहिं हिन चक्कर बि अम्मा बाबा अची ना जी वर्दी ॾिनी त पोइ ना जी असुल ॻाल्हि ई न कर दी, ना जी ॻाल्हि न कर, मुंहिंजो त हां थो फाटे। क़ुरान घोट कुआर दिया दिया घोट कुआर कर ख़बर मुंहिंजे पापे जी कुआर कहिड़ी ख़बर। मुबारक हुजे अब्बा, मुबारक। हाणे नाच गानो सुभाणे लाइ बचाए रखो, कमु ईंदो आहे। घोट अॼु असां ॾाढा ख़ुशि आहियूं, अॼु असांजो न रोक। पहिरियां हिन घर में हिकु घोट ऐं हिकु कुआर हुई, हाणे जोड़ी जोड़ी थींदी, ॿ घोट ॿ कुआरियूं। बाबा ओ बाबा इहो त ॿुधा भला तारीख़ त विझी रखी आया हो न? हा पुट, सुभाणे सॾु ऐं अरबा ते बुकी। कुआर खे 3 ॾींहं वनवाह में विहारे लहरायूं था तुंहिंजो लाओ। ओ इते रखीस जी वॾा ॾाढो ख़ुशि आया, ॾाढो ख़ुशि आया। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।